इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम OIC गज़ा फौरी तौर जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। गज़ा में जंग कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। फौरी तौर जंगबंदी थियणु घुरिजे। गज़ा जो घेरो ख़त्म करे इंसानी इमदाद पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वञे। सऊदी वलीअहद गज़ा में थींदड़ ज़ुल्मनि ते दुनिया जी ख़ामोश शर्म जोगी ॻाल्हि आहे। गज़ा ते इसराइली ज़ुल्मनि जो तारीख़ में मिसाल नथो मिले। तुर्क सदर फ़लस्तीन मुस्लमाननि जे फ़ख्र जो निशान आहे। गज़ा जा माण्हू इस्लाम जा हीरो आहिनि। मुसलमान मुल्कनि खे इतिहाद जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। ईरानी सदर फ़लस्तीन जो अवाम इसराइली हथां बदतरीन नस्लकशी जो शिकार आहे। अस्पतालुनि स्कूलनि ऐं मस्जिदुनि ते बमबारी सां दिलि रत जा ॻोड़ा रोई रही आहे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास ॾींहुं ॾिठे अस्पतालुनि ते बमबारी जो को बि तसवुरु नथो करे सघे। गज़ा में थींदड़ क़त्लेआम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। क़तरी अमीर इसराइल खे जंग ॾोहनि जे आलमी अदालत में वञी वञणो पवंदो। फ़लस्तीनी सूरतहाल ते अमरीकी सदर सां मुलाक़ात कंदुसि इंडोनेशिया जो सदर। हथे ख़ाली शहरुनि ख़िलाफ़ फ़ौजी ताक़त जो इस्तेमालु कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। मुतासिर माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी ऐं ख़ुराक पहिरीं तरजीह हुअणु घुरिजे। को बि मुल्क आलमी क़ानूननि खां मतबरो नाहे। फ़लस्तीनी शहरुनि खे इमदाद जी फ़राहमी लाइ फ़ौरी तौर राहदारी कई वञे। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़। मुस्लिम लीग नून अॻवान राणा सनावला चयो आहे त मुस्लिम लीग नून आम चूंडुनि में कामयाब थी वफ़ाक़ ऐं पंजाब में हुकूमत ठाहींदी। हू मुल्क खे महांगाई मां छुटकारो ॾियारे बहराननि मां कढंदा। मुस्लिम लीग नून हमेशह ॾुखियाईनि हालतुनि में जिदोजहद कई आहे। छा मुस्लिम लीग नून खे लेवल प्लेइंग फील्ड न मिलणु घुरिजे? अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर तरफ़ां PTI जे बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ऐं सियासत छॾण जो ऐलान। संदसि चवणु आहे त PTI जी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई सियासत छॾे रहियो आहे। मुल्क में टकराव वारी सियासत कंहिंजे बि मफ़ाद में नाहे। KP जो निगरान वॾो वज़ीर आज़म ख़ान लाॾाणो करे वियो आहे। वज़ीर आज़म ख़ान बीमारी सबबि ख़ानगी अस्पताल में दमदणी हवाले कयो। निगरान वॾे वज़ीर जे लाॾाणे खां पोइ KP निगरान काबीना टुटी वई। सूबे जी निगरानी गवर्नर खे मुंतक़िल। हुकूमत तरफ़ां 3 ॾींहं सोग मल्हाइण जो ऐलान। सदर आरिफ अलवी निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ ऐं ॿियनि तरफ़ां आज़म ख़ान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। आइन में वाज़िह आहे त KP में कंहिं बि क़िस्म जो बहरान नाहे। गवर्नर ऐं चीफ सेक्रेटरी पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा रहंदा। KP जे वॾे वज़ीर जे लाॾाणे खां पोइ आइन जी रूह ते अमल कयो पियो वञे। नए वॾे वज़ीर जी मुक़ररी जल्द कई वेंदी। सुध समाह वारो निगरान वज़ीर मुर्तज़ा सोलंगी। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस अकील अब्बासी चयो आहे त एतमाद ते पूरो लहंदुसि। इंसाफ़ थींदे नज़र ईंदो। सभ खां पहिरीं शइ कानून लागू करणु आहे। सभिनी खे इंसाफ़ मिलणु घुरिजे। जजनि खे को बि दबाव क़बूल करण खां सवाइ इंसाफ़ ॾियणु घुरिजे। सही नमूने केस पेश न करणु सबबि को वॾो मसइलो आहे। सुप्रीम कोर्ट जा हुकुम वाज़िह आहिनि। कानून आहे भली कंहिंखे पसंदि न हुजे। बुकेरा शरीफ़ भरिसां इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। 7 वरहनि जी नीगरीअ सां इज्तिमाही लॼालट जो इंकिशाफ। वाक़िए जो केस दाख़िल। हिकु जवाबदार गिरफ़्तार। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा। पने अकिल जी गलवड़ कॉलोनी में पापड़ ऐं चिप्स विकिरो करे वालदेन जो पेट पालींदड़ नीगर जी 2 ॾींहनि खां पुरसरार नमूने गुम। 9 ॾींहनि जी आरफा जो ॻोल्हा बावजूदि को बि पतो न पइजी सघियो। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में इंग्लैंड पाकिस्तान खे कामयाबी लाइ 338 रन्सनि जो टारगेट ॾेई छॾियो। जॉनी बेस्टो ऐं स्टोक्स जूं शानदार 50 क़ौमी क्रिकेट सेमीफाइनल जी टोड़ मां ॿाहिरि।